प्रभात भी न थिए ऐं सितारा हलिया वञनि। प्रभात भी न थिए ऐं सितारा हलिया वञनि। तूफ़ान तेज़ थिए त किनारा हलिया वञनि। अहिड़ो कलूर कंहिं बि न हूंदो ॾिठो किथे जो साथ पियो हले ऐं सहारा हलिया वञनि। साईं मुंहिंजा विदा जी पुरसोज़ कैफ़ियत ऐं मञता मान मर्यादा सां सरशार इहा अॼोकी तक़रीब आदर्शी मानायते इल्म परवर अदब शनास प्रोफेसर अल्लाह ने दर्स जी रिटायरमेंट जे मौक़े ते खेनि भेटा ॾियण लाइ मुनक़द कई पई वञे। हिकु अहिड़े उस्ताद जे मान में जंहिं पंहिंजे इल्म ऐं क़ाबिलियत शख़्सियत जी असरंगेज़ीअ सां केतिरनि ई ज़िंदगियुनि ते अणमिट निशान छॾिया आहिनि। केतिरनि ई नौजवाननि खे दग लातो आहे। केतिरनि ई इल्म जे प्यास जी उञ उझाई आहे। अॼु असां हिते गॾु थिया आहियूं हिकु गुरू, हिकु रहनुमा, हिकु उस्ताद खे मान ॾियण लाइ जंहिंजी तदरीस तमामु बेमिसाल आहे। जंहिं वटि पेचीदा तस्वरनि खे बयानु करण जो मुनफ़रिद अंदाज़, जंहिंजो आवाज़ हिकु गूंज वांगुरु ऐं उहो आवाज़ अॼु बि क्लासरूम अंदरि, हाल में, कॉरिडोर में, स्टाफ रूम में इल्म ऐं दानिश जे लहरनि जी शिकिल में गूंजी रहियो आहे। साईं अल्लाह ने दर्स जी सैर अंगेज़ी सिर्फ़ु क्लास रूम ताईं महदूद न हुई। साईं हर वक़्तु हरदम शागिर्दनि जे लाइ उस्ताद हो। पंहिंजे उस्ताद साईं लाइ बाज भरियो हथ हो। कुर्ब ऐं दोस्ती जो कामिल नमूनो हो। इहा रुगो माज़ीअ जी ॻाल्हि न आहे। साईं अॼु बि उस्तादनि ऐं शागिर्दनि जे अखियुनि अॻियां आहे, क़रीब आहे ऐं दोस्ती ऐं शफ़क़त जे अहसास सां टिमटार आहे। प्रोफेसर अल्लाह नु दर्स सहरा थर जे भिटनि भर आबाद ॻोठ भकुअ में 3 अप्रैल 1964 ते मोहम्मद तैयब दर्स जे घर में जनम वरितो। प्राइमरी तैलीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल भकुअ मां हासिल कई। उन बाद मैट्रिक गवर्नमेंट प्रोविंशियल हाई स्कूल मिठीअ मां 1980 में इम्तियाज़ी नंबरनि सां पास कयईं ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज मिठीअ मां इंटर जो इम्तिहान 1982 ईस्वी में पास कयईं। जंहिं बाद 1983 ईस्वी में खेसि प्राइमरी मास्तरीअ जो ऑर्डर मिलियो। पाण गवर्नमेंट प्राइमरी स्कूल काड़कियूं तालका नगर पार्कर में बतौर प्राइमरी मास्टर ज्वाइन कयईं। 2 सालनि बाद पाण नौकरीअ तां दस्तबरदार थी 1985 में गवर्नमेंट बॉयज़ कॉलेज टंडो जान मोहम्मद में BSc में दाख़िला वरिताईं ऐं 1988 में सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में इल्म नबातात जे शोबे में दाख़िला वरिताईं, जितां 1991 में पाण पहिरीं पोज़ीशन में पास थिया। उन बाद 1 अगस्त 1995 ते संदुन मुक़ररी HST तौर गवर्नमेंट हाई स्कूल भुकड़ियो तालका डिप्लो में थी। तंहिं बाद 1 अक्टूबर 1995 ते पाण गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल 1 तालका मातली में मुक़रर थियो। जंहिं बाद 1996 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां बतौर लेक्चरार जी पोस्ट ते कामयाबी माणी। 10 मार्च 1997 ईस्वी में मीर ग़ुलाम अली खान टालपुर गवर्नमेंट डिग्री कॉलेज टंडो मोहम्मद खान में बतौर लेक्चरर मुक़रर थिया ऐं जितां 2 अप्रैल 2024 ते प्रिंसिपल जे उहिदे तां रिटायर्ड थिया। प्रोफेसर एडी दर्स जी रिटायरमेंट हिकु बाब जे बंदि थियण जी इलामत हरगिज़ नथी थी सघे। साईं जो छॾियल विरसो अंग्रेज़ीअ में जंहिंखे लेगेसी चवनि था मुतासिर कंदो रहंदो। साईं बेशुमार शागिर्दनि खे संभालियो, दग लातो। साईं जा शागिर्द अॼु सिंध पाकिस्तान खां अलावा दुनिया जी कुंड कुड़िस में मौजूदु आहिनि। उन्हनि जी कामयाबी कामरानी साईं एडी दर्स जी शानदार इल्मत जो सबूत आहे। साईं एडी दर्स जा दर्स व तदरीस सां वक़्फ़ कयल 28 साल
एक पेशे जे तकाज़ान खां अॻिते हिकु आदर्श सां वाबस्तगी आहे। साईं इल्म परवरी कई, दराफ़त ऐं ॻोल्हा जी वाट घड़े नौजवान ज़हननि जी परवरिश कई। साईं वटि शागिर्दनि पंहिंजे साथी उस्तादनि सां ज़ाती सिते ते गॾिजण जी हिकु मुनफ़रद सलाहियत आहे। रिटायरमेंट खां पोइ साईं एडी दर्स जी गैर मौजूदगी हिकु हाल छॾे वेंदी जेका आसानी सां न भरिजी सघबी। ही कॉलेज, हिते जा शागिर्द, हिते जा उस्ताद, हिते जो ॿियो अमलो तव्हांखे कॾहिं बि विसारे न सघंदा। तव्हांजा शेर, तव्हांजा गीत, तव्हांजा आलाप हिते हिन कॉलेज अंदरि गूंजंदा रहंदा। असां जूं नेक तमन्नाऊं, नेक ख़्वाहिशूं तव्हां सां गॾु आहिनि। शाल तव्हां ज़िंदगी जा ईंदड़ लम्हा सांत, सुकून सां, सेहत, चङ भलाईअ सां, जोश ऐं जवानीअ सां, उमंग ऐं तरंग सां, शेर शाइरीअ सां, मधुर आलापन सां दाइम ऐं क़ाइम हुजनि।